के अपडेट क्यों पिया इन अहम खबर के हवाले से पीटीआई सिंध के सदर अली ज़ैदी ते इब्राहिम हैदरी थाने ते फ्रॉड जो केस दाखिल किया वियो है। फजल इलाही नाले शख्स की फरियाद ते इहो केस दाखिल किया वियो है। पीटीआई सिंध के सदर अली ज़ैदी ते इब्राहिम हैदरी थाने ते फ्रॉड जो केस दाखिल किया वियो है। फजल इलाही नाले शख्स की फरियाद ते अली ज़ैदी खिलाफ इब्राहिम हैदरी थाने ते इहो केस दाखिल किया वियो है। पीटीआई सिंध के सदर अली ज़ैदी ते इब्राहिम हैदरी थाने ते फ्रॉड जो केस दाखिल किया वियो है। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे मलीर में सिंध टीवी न्यूज़ के रिपोर्टर मीर ज़ुल्फ़कार सां। जी ज़ुल्फ़कार, पीटीआई सिंध जे सदर अली ज़ैदी खे कराची ऑफिस मां पुलिस गिरफ्तार करे वरतो है। जड॒हिं त हींअर पुलिस ज़रियनि खां असांखे मालूम थियो आहे त इब्राहिम हैदरी में उन जे खिलाफ़ 2013 में मुदई अफजल इलाही फरियाद ते 18 करोड़ जी लेन देन प्रॉपर्टी जाली जा कागज़ ॾेई ज़मानत तौर हुन खां 18 करोड़ जो फ्रॉड करण वारे वाक़े जो केस दाख़िल थियल हुयो, जंहिंखे अॼु पुलिस गिरफ्तार करे वरतो आहे। जीअं त हुन जी गिरफ़्तारीअ खां पोइ पीटीआई जा अॻुवान आहिनि, कारकुन आहिनि, एमपी राजा अज़हर जी अॻुवाणी में इब्राहिम हैदरी थाने ते पहुता आहिनि ऐं थाने जो घेराव करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुज़ाहिरीन ऐं कारकुन छिती नारेबाज़ी करे रहिया आहिनि, जॾहिं त कराची जी ॿी क़यादत एमएनए एमपी आहिनि उहे बि इब्राहिम थाने ते पहुची रहिया आहिनि ऐं ज़ैदी जी आज़ादी जे लाइ उन्हनि जो मुज़ाहिरो कयो वेंदो। जी ठीक है ज़ुल्फ़कार, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।